मटियारी में पब्लिक हेल्थ मुलाज़मन पारां 12 महीननि खां पघारूं न मिलण ऐं मुलाज़मन खे पको न करण ख़िलाफ़ पब्लिक हेल्थ ऑफिस आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो करे शदीद नारेबाज़ी कई वई। मुज़ाहिरे जी अॻवानी जावेद काका, नूरुल्ला, हबीबुल्ला, फर्राश, हाजी खान, इस्माइल ऐं ॿियनि कई। उन मौक़े ते अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त एक्सीएन पब्लिक हेल्थ मटियारी असांजो गुज़िरियल 12 महीननि जूं पघारूं ॾियण लाइ तयार ई नाहे। हुननि इल्ज़ाम हणंदे चयो त एक्सीएन पब्लिक हेल्थ असांखे हिरासां करे पघारूं नथो ॾे। मुज़ाहिरो कंदड़नि चयो त असांजूं पघारूं जारी कयूं वञनि, असां फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर थी पिया आहियूं। ख़राब पयल आरओ प्लांट ठहिराए ॾिना वञनि, असांजा जाइज़ मुतालबा तस्लीम कया वञनि, न त ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।